सॼी सिंध जिया मोरो में भी रमज़ान शरीफ के भलारे महीने में भी बिजली की अण ऐलान लोड शेडिंग सबब रोज़ेदार सख्त परेशान आहिनि। रिपोर्ट कर रहा है अयाज सोलंकी। मोरो में रमज़ान शरीफ के भलारे महीने में वापडा सेबको वारन अवाम के न बख्शो। अण ऐलानियल लोड शेडिंग जो सिलसिलो वधी वियो। बे तरफ़ ट्रिपिंग जो पिण आज़ार वधी वियो आहे। मोरो समेत आसपास के नंढन वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में अण ऐलानियल बिजली की लोड शेडिंग अवाम के मुझाए छॾियो आहे। सख्त गर्मी में बिजली न हुअण सबब रोज़ेदार सख्त परेशान आहिनि। बिजली ते हलंदड़ समूरो कारोबार मुकम्मल मुतासिर थी रहियो आहे। ख़ासि तौर ते ईद जे सीज़न हुअण सबब दर्जन वटि कम जी रश हूंदी आहे, पर बिजली न हुअण करे उन्हनि जो कम बि मुतासिर थी रहियो आहे। दर्जी मोटर कढी पेरनि ते मशीनूं हलाए गुज़र करे रहिया आहिनि ऐं अक्सर सहरी ऐं इफ़्तारी जे वक़्तु बिजली बंदि रहे थी। ॿिए तरफ़ वापडा सेबको मोरो जो इंजीनियर ऑफिस में गायब है, जैसे करे शहरी अज़ाब में वरतल आहिनि। भलारे महीने के सदक़े में भलारा ऑफिसर आया आहिनि मुंहिंजे ख़्याल में नवां के उहे चवनि था त असांखे पैसा ॾियो या रिकवरी फुल कयो, उन खां पोइ जेको आहे लाइट हलंदी। ऐं जेकॾहिं वरी लाइट भला जेकॾहिं हले थी कलाक ॾियनि था त उन में बि जेको आहे 20 चक्कर ट्रिपिंग आहे। ऐं हींअर हीअ जेको ॾिसो था लाइट हली रही आहे, इहो बि उन्हनि जी बदौलत न आहे, पर असां पंहिंजे घरों ख़र्च करे मज़दूर माण्हू आहियूं। मज़दूरी करे जेको आहे सो बैटरियूं वठी उन ते सोलर ते इहो कमु कयूं था पिया। हादसेकार भी तक़रीबन वापडा वारा जेको आहिनि साईं हिन मोरे जे अॻु आवाम खे यर्ग माल कयो वेठा आहिनि। हीअ हादसेकार भी कोन था ॾियनि। हाणे हिते ही कमर्शियल एरिया आहे शाही बाज़ार। तव्हां हिते ॾिसंदो न हिते ट्रांसफार्म न आहिनि। को भी दुकानदार आहे को किथां तार छिके थो, जेको किथां ॿिए टे ॾींहं ते वापडा वारा तारूं कटे था वञनि, वरी दुकानदार तारूं वठनि था वरी हणनि था। ऐं हिते तक़रीबन बिल पेड आहे। तव्हां कंहिंजी बि दुकानदार जो बिल चेक कयो, बिल भी पेड आहे, पर पोइ बि हिननि वापडा वारनि जो पोइ चकर त अलाए छा आहे, पोइ हथ सां था बंदि कनि। अलाए त का मथां जी पॉलिसी आहे, पर ज़ुल्म वॾो आहे हिते। लाइट जो त असांजे मोरे जे शहर में वॾो बुरान आहे ऐं उन खां पोइ कारोबारी माण्हू त घणो मुतासिर बि थिए थो ऐं परेशान बि आहे। परेशान इन करे आहे त उनजो सॼो सिस्टम लाइट ते आहे, पर असांजे मोरे जे अंदरि लाइट एतिरी वञे थी 16 खां 17 कलाक लोड शेडिंग आहे। न जेको आहे सो कंहिं बि कम वारे टाइम ते रोज़ी वारे टाइम ते लाइट आहे कोन। बाक़ी जेको आहे सो लाइट जो बुरान त तमामु घणो आहे। हुकूमत खे असांजे इंतज़ार आहे, दोस्तनि खे बस वारनि खे, त महिरबानी करे लाइट जी लोड शेडिंग ते कुझु कंट्रोल कनि। हालत इहा आहे त हीअ रमज़ान जे महीने में कोशिशि कंदा आहिनि त असीं लाइट माना हिननि खे कुझु ॾियूं, पर उन कुझु में बि हिननि जी ट्रिपिंग अहिड़ी आहे जो असांखे हिते राति जो सुम्हण मच्छर बि कोन था ॾियनि। इन जे हवाले सां लोड शेडिंग एतिरी घणी थी वई आहे जो असां रोज़गार जे हवाले सां परेशान आहियूं। सो रमज़ान जे हवाले सां रोज़ा त बि परेशान आहिनि ऐं पूरे त पोइ परेशान आहिनि लाइट जे हवाले सां। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वफ़ाक़ी हुकूमत ऐं वापडा सेबको जी आला इंतज़ामिया मोरो जे वापडा अमलदारनि जे नाअहली ऐं लापरवाही तरफ़ तवजह ॾेई शहर में जेका बिजली जी लोड शेडिंग आहे, ट्रिपिंग जो आज़ार आहे, फौरी तौर ते उहो ख़तमु करायो वञे त जीअं हितां जा रहवासी ऐं पोरियो तबिको ख़ासि करे दर्जी तबिके सां लाॻापियल माण्हू बहितर तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी बसर करे सघनि ऐं कारोबार करे सघनि। कैमरामैन जुमन सोलंकी सां गॾु मोराई अयाज सोलंकी, आवाज़ TV न्यूज़ मोरो।